औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छह गुण आला आहिनि। नंबर 1 तलवार जे ज़रिए ख़ुदा जे दुश्मननि सां जंग करणु। नंबर 2 रोज़ो गर्मियुनि में रखणु। नंबर 3 मुसीबतुनि जे वक़्तु सब्र खां कमु वठणु। नंबर 4 सच ते क़ाइम रहणु वक़्तु झेड़े खां परहेज़ करणु। नंबर 5 मुश्किल वक़्त में बि नमाज़ पढ़णु। नंबर 6 सियारे में सही तरीक़े सां वुज़ू करणु। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजा नौकर ऐं नाइब अव्हांजा भाइर आहिनि। उन्हनि सां सुठो सलूक रखो। पंहिंजे मुश्किल वक़्त में उन्हनि खां मदद हासिलु कयो ऐं उन्हनि जे मुश्किलात में उन्हनि जी मदद कंदा रहो।